सगल समग्री एकस घट माहे। सगल समग्री एकस घट माहे। अनेक रंग नाना दृष्टा है। अनेक रंग नाना दृष्टाए। सब सामग्री एक भगवान जी घट जे अंदर आ। अनेक रंग कई तरह जा सब उन में नजर था अचनि। चओ हरे राम। हरे राम। हिन वचनन में भगवान जे विराट रूप जो वर्णन आ कि सब कुछ भगवान जे भीतर आ। सामग्री यानी सॼो संसार जगत सब कुछ। ऐं असां हिन दुनिया में था रहूं त असांजे लाइ एतिरी दुनिया आहे, पर अहिड़ा संसार कई अहिड़ा कई ब्रह्मांड आहिनि, कई लोक आहिनि, उहे सभु बि भगवान जे अंदरि आहिनि, कुझु बि ॿाहिरि न आहे। सगल समग्री एकस घट मां। भगवान दुनिया बणाई, भागवत में वर्णन ईंदो आहे। भगवान जे मन में भाव आयो, हिक मूं अनेक थिया। अकेले में भगवान खे इहो वीचार आयो, एकाकी न रमते, त पोइ वरी हिक मूं अनेक थियण जे लाइ भगवान पाण ई सॼा इहे रूप धारण कया। जहिड़ी तरह सां भागवत में कथा ईंदी आहे, ब्रह्मा जी सभु खणी आ जेॾी महिल ग्वाल बाल बछड़ा बछड़ियूं, त भगवान ॾिठो त काॾे आहे, त ॾिठो वरी त ब्रह्मा जी खणी आहिनि, परीक्षा था वठनि, काई ॻाल्हि न आहे। तॾहिं भगवान ओतिरा ई बछड़ा बछड़ियूं ग्वाल बाल एतिरे क़दुरु की उन जे गलनि में जेके घंटियूं हुयूं उहे बि भगवान बणिजी विया, जेके डंडा हुया छड़ियूं हुयूं उहे बि भगवान बणिजी विया, जेके रसियूं हुयूं उहे बि भगवान बणिजी विया। साल भर ताईं इहा लीला हलंदी रही। जॾहिं ब्रह्मा जीअ खे पोइ वरी चेतना आई ॾिठूं, त पोइ भगवान जी शरण वरितऊं, भगवान पोइ सभु रूप समेटे वरिता। त अहिड़ी तरह सां हिते 1 साल जी लीला हुई, हा न। ऐं इन तरह सां ही सॼो संसार बि भगवान ई पंहिंजो पाण मां प्रकट कयो आहे। भगवान जे ॿाहिरि कुझु बि कोन्हे। चओ हरे राम। हरे राम। सगल समग्री जेको बि ॾिसो था एकस घट मां। हिकिड़ो रूप असां इहो बि चवंदा आहियूं कि घट घट में भगवान आहे, उहो बि ग़लति न आहे, हा न। घट घट में बि भगवान आहे, उन जे बिना असां हली न सघंदासीं, लेकिन असां सभु बि भगवान जे घट में ई आहियूं। एक में सब, सब में एक। सरल तरीक़े सां संतन इहे वचन चया आहिनि। हिक में सभु ऐं सभिनी में हिकिड़ो, उहो उन जो स्वरूप आहे। चओ हरे राम। हरे राम। ये अनेक रंग आहिनि जेके तव्हां ॾिसो था, प्रकृतिअ जा रंग, दुनिया जा रंग, कई तरह जा पशु पक्षी प्राणी, कई तरह जी वनस्पति, इहे सभु रंग ई त आहे। जीअं असां कई तरह जा कपिड़ा पाईंदा आहियूं, सभिनि जा रंग अलॻि अलॻि आहिनि। माण्हुनि जा बि रंग अलॻि, कोई सांवरो, कोई गेहूं रंग जो, कोई गोरे रंग जो। भगवान त वरी अद्भुत नील जलधर रूप जा। अगरि पशु पक्षियुनि में ॾिसो त कमाल आहे, गायूं घणनि रंगनि जूं, हा, अछे जी, कारे जी, ॻाढ़े जी, चित कबरी, त कई तरह जा कलर आहिनि। मोर जा रंग ॾिसो त अद्भुत रंग भगवान कंहिं चित्रकार या चित्रकारी कई आहे, कंहिं कलर कयो आहे, ॿुधायो उन्हनि खे। फलनि जे अंदरि कंहिं खंड विधी आहे, बिना शक्कर विधे फल मिठा थी विया आहिनि, ॿुधायो। चओ हरे राम। ये सभु रंग आहिनि जेके कुदरत जा, इहे भगवान भरिया आहिनि। उहो चित्रकार श्री भगवान आहे। त भगवान मिट्टी खाधी, यशोदा मैया चयो मुंहुं खोल। भगवान चयो पश्य, तूं मुंहिंजे मुख में ॾिसी वठ। हे सभु कूड़ था ॻाल्हाइनि, मां ई सच थो ॻाल्हायां। अगरि तोखे भरोसो नथो अचे, पश्य में मुखम, मुंहिंजो मुख ॾिसी वठ। हा, इहा न्याय जी ॻाल्हि आहे त भगवान जी उहा ऐश्वर्य शक्ति जेकी ॿुधो था हिन पंक्तिअ में, उहा प्रकट थी वई।
सगल सामग्री एकस घट माए। पो यशोदा मैया के भगवान जे एतिरे से मुख में सब सामग्री नजर आई। धरती भी नजर आई त समुद्र भी नजर आया, सजो संसार नजर आयो। एतिरी सी मिट्टी पे गोले यशोदा मैया, पूरी धरती मिली वई, सब कुछ नजर आयो। चो हरे राम। तो सब कुछ भगवान जे भीतर आ। हाणे जंहिं भगत ध्यान ॾिजो, भगवान जी भक्ति करे भगवान के पंहिंजे भीतर प्रकट कयो। भगवान कंहिंजे अंदर न आहे, भगवान सभिनी जे अंदर आहे। भगवान संत जे अंदर भी आहे, भगवान चोर जे अंदर भी आहे। भगवान गौ माता जे अंदर आहे त भगवान कुत्ते जे अंदर भी आहे, हा न। चो हरे राम। भगवान गौ माता जे अंदर आ त बकरीअ जे अंदर भी आ, मुर्गे जे अंदर भी आहे। लेकिन असांजी उहा नज़र आहे, गौ माता जी पूजा कंदासीं, मुर्गे खे कटे खाई वेंदा माण्हू, बकरीअ खे कटे करे। उहा नज़र ई कोन्हे न कि हिन में भी भगवान वेठो आहे। त जॾहिं उहा ब्रह्म ज्ञान जी नज़र अची वेंदी आहे, जॾहिं असां भगवान में लीन थी वेंदो आहे, कोई महात्मा खोइजी वेंदो आहे, भगवान उन जे अंदर जॾहिं प्रकट थी वेंदा आहिनि। आहिनि त सभिनि जे अंदर। लकड़ीअ में आग त हूंदी आहे, पर प्रकट कई वेंदी आहे घर्षण करे। जॾहिं माचिस जो आविष्कार न थियो न, तॾहिं लकड़ियुनि खे रगड़े करे ऐं बाहि प्रकट कंदा। चओ हरे राम। हरे राम। ॿुधायो, बिना माचिस जे, यानी आग हुई तॾहिं त प्रकट थी। त अहिड़ी तरह सां भगवान त भीतर आहे नी, पर जेको प्रेम भक्ति जी रगड़ करे उनखे प्रकट करे, उन जे घट में साक्षात प्रकट आहिनि। त ब्रह्म ज्ञानी ॾिसी वठंदो आहे, भगवान खे ॻोल्हे वठंदो आहे लिका छुपीअ में। त पोइ तव्हां कई कथाऊं ॿुधियूं आहिनि कि ब्रह्म ज्ञानी महात्मा कुझु बि करे सघंदा आहिनि, हा न। वेठे वेठे तव्हांखे कुझु बि करे था सघनि। सॼो परिपूर्ण विराट परमात्मा उन जे हृदय में प्रकट थी वियो आहे। ही सॼो संसार उन जे भीतर ई थी वियो। उहे अंदर बि वञी था सघनि, ॿाहिरि बि काॾे बि वञी था सघनि। रामायण में कथा ईंदी आहे त सीता माता जी ॻोल्हा पिया कनि, बानर सभु हनुमान जी उन्हनि सां गॾु हो। कंठ तक उञ हली आई, जंगल में पाणी न पियो नज़र अचे। सोचनि पिया शायदि ॻोल्हण खां पहिरियों ई प्राण न निकिरी वञनि, जल ई न मिलंदो। तॾहिं हनुमान महाराज ॾिठो हिकिड़ी गुफ़ा में कुझु पक्षी था निकिरनि। त हनुमान महाराज अनंत बुद्धिवान, बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धीअ में बि सभिनि खां वॾा। उहे सम्झिया अगरि पक्षी हेॾे अचनि वञनि था त जल हूंदो। छोजो पक्षी बि उॾामी उॾामी जल जो ई पतो कंदा आहिनि, जिते जल हूंदो आहे उते रहंदा आहिनि या आसपास रहंदा आहिनि, उन्हनि खे बि जल खपे। तॾहिं हनुमान जी उन गुफ़ा में वठी आहे। वाकई उन में शीतल सरोवर हो, मिठो पाणीअ जो थधो। लेकिन उन खां पहिरियों ॾिठूं त हिकिड़ी माता तपस्विनी वेठी आहे, उहा तपस्या करे रही आहे। उनखे सभिनी प्रणाम कयो। उहा वास्तव में ॾाढी महात्मा हुई। उहा तपस्विनी चवण लॻी, तव्हां घबरायो न, तव्हां सभु मिठो हे थधो जल पियो, शीतल जल पियो, रसीला मिठा फल खाओ, उन्हनि जी बुख प्यास थधी थी। तॾहिं उन्हनि समाचार ॿुधायो त असां सीता माता जी ॻोल्हा करे रहिया आहियूं, कुझु ई समय बाक़ी आहे, तव्हां असांजी मदद करे था सघो? तॾहिं उन तपस्वी चयो, हा हा, तव्हां चिंता न कयो, मां तव्हांजी मदद कयां थी। तव्हां अखियूं बंदि कयो। अखियूं बंदि कयूं। तॾहिं थोड़ी देरि खां पोइ जॾहिं अखियूं खोलियूं सभिनी, लखे बानर हुया, त सभिनी छा ॾिठो, समुद्र जे किनारे ते अची विया आहिनि गुफ़ा में। रामायण जी कथा अथव, श्री रामचरितमानस। सभिनी छा ॾिठो, बीठासीं गुफ़ा में, पहुची काथे वियाऊं, समुद्र जे किनारे ते। कीअं पहुची वियासीं, उन तपस्विनीअ पहुचायो। कीअं पहुचायो, हिकु हिकु कदे कंधे ते खणी वई छा छॾण जे लाइ? सगल सामग्री एकस घट मां। उन आत्म
ज्ञान जे संकल्प जे बल ते हुननि लखनि बानरनि खे, बानर बि ईअं न हुया जेके तव्हां अॼु ॾिसंदा आहियो, नंढा नंढा जेके ईअं गुॾे वांगुरु, न बानर अहिड़ा हुया त वॾा वॾा हाथियुनि जहिड़ा बानर हुया उहे। चओ हरे राम। हरे राम। उन्हनि सभिनी खे अकेली हुन माता तपस्विनीअ पहुचाए छॾियो। कीअं पहुचायो? छो जो घट में भॻवान प्रगट थी विया। ऐं भॻवान ई प्रगट थी विया त भॻवान जे ॿाहिरि कुझु बि कोन्हे, भॻवान हुन जे अंदरि आहे त सभु शइ हुन जे मुठीअ में आहे। इन करे तव्हां ॾिसंदा आहियो कई संत महात्मा ऋषि मुनि ज्ञानी ध्यानी अहिड़ा अहिड़ा चमत्कार ॾेखारींदा आहिनि। अखियूं बंदि कयो, हा तव्हांखे भूतकाल में वठी हली वञनि, भविष्य में वठी हलनि, जेकी शइ चओ प्रगट करे ॼण हिते ई ईअं ई। हा शरीर हिते पियो हुजे, तव्हांखे हरिद्वार घुमाए हली अचनि। चओ हरे राम। हरे राम। अहिड़ा अहिड़ा उन्हनि जे अंदरि ई चमत्कार भगवत शक्तिअ सां ई थींदा आहिनि। तंहिंजे करे इहो भॻवान जो जेको विराट रूप आहे, भॻवान जी भक्ति करे ब्रह्म ज्ञानी भॻवान खे प्रकट कंदा आहिनि। नारायण भॻवान बीठा आहिनि त ध्रुव महाराज अखियूं नथा खोलनि, छो जो भीतर ई दर्शन थो थिए। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। भॻवान खे बि उहो अंतर्हित करिणो पियो पंहिंजो स्वरूप, तॾहिं ध्रुव महाराज नेत्र खोलिया।